पुराणे ज़माने जी ॻाल्हि आहे त हिकु बादशाह हिकु क़ैदीअ खे सज़ाए मौत ॿुधाई। क़ैदीअ खे जॾहिं सज़ाए मौत ॿुधाई वई त क़ैदीअ खां उन जी आख़िरी ख़्वाहिश पुछी वई, छो त आख़िरी ख़्वाहिश ते तकमील कई वेंदी आहे, आख़िरी ख़्वाहिश मञी वेंदी आहे जेका मञण जोगी हुजे। क़ैदीअ चयो त मूंखे नस्ली घोड़नि सां ॿधी ऐं पोइ मुंहिंजे ॻिचीअ में रसो विझी छिकियो वञे। उन ज़माने में सज़ा मौत जी ईअं ॾिनी वेंदी हुई त मौत जे घाट ते बीहारे ऐं उनखे ॻिचीअ में रसो ॿधी ऐं उहो रसो फेराए ऐं घोड़नि में ॿधो वेंदो हुयो। पोइ घोड़नि खे डोड़ायो वेंदो हुयो त लाश लटकी बीह रहंदो, मथे माण्हू लटकी बीहंदो हुयो ऐं मरी वेंदो हुयो, लाश बणिजी वेंदो हुयो। त उनजी इहा आख़िरी ख़्वाहिश जेका आहे उहा पूरी करण जे लाइ हुकुम कयो वियो त नस्ली घोड़ा आंदा वञनि ॿ। उतां ॿ घोड़ा आंदा विया ऐं जॾहिं फांसीअ जो टाइम वेझो आयो त उन क़ैदीअ खे आंदो वियो। क़ैदीअ चयो त हिकिड़ो घोड़ो त नस्ली आहे पर ॿियो नस्ली कोन्हे, इन जे करे मुंहिंजी ख़्वाहिश पूरी न थी, मुंहिंजी ख़्वाहिश पूरी कई वञे। इहा जॾहिं ॻाल्हि बादशाह ताईं पहुती त बादशाह पंहिंजे तंबेले जे इंचार्ज खे घुरायो ऐं उनखां पुछा कई त छा ही घोड़ा ॿई नस्ली न आहिनि? त उन चयो त हिकिड़ो त बादशाह सलामत घोड़ो नस्ली आहे, पर जेको ॿियो घोड़ो आहे उहो गॾह जे मेलाप वारो घोड़ो आहे। बादशाह क़ैदीअ खे घुरायो, उनखां पुछा कई त तोखे कीअं ख़बर पई त हिकिड़ो घोड़ो नस्ली आहे ॿियो नस्ली न आहे? त क़ैदीअ चयो त बादशाह सलामत जेको नस्ली घोड़ो हुयो उहो ख़ामोशीअ सां इत्मीनान सां हिकिड़ी जॻह ते बीठो हुयो ऐं जेको ख़ानदानी घोड़ो न हुयो, नस्ली घोड़ो न हुयो, उहो गॾह वांगुरु कॾहिं हेॾे पियो इट हणे, कॾहिं होॾे पियो इट हणे, कॾहिं होॾे पियो मुंहुं हणे, कॾहिं होॾे पियो मुंहुं हणे, हिकु हंधि उनखे बीहण जो मज़ो न पियो अचे। त इन जे करे मूं सम्झो त हीउ घोड़ो नस्ली न आहे। बादशाह सलामत उन जी फांसी ख़तमु करे छॾी, फांसीअ जी सज़ा ख़तमु कई ऐं उनखे क़ैद खाने में मोकिलियो ऐं जेके क़ैद खाने जा सिपाही हुया उन्हनि खे चयो त हिन जी हिकिड़ी मानी वधाए छॾियो। उनखे हिकिड़ी मानी वाधारी मिलणु शुरू थी वई। कुझु ॾींहं गुज़रिया त हिकिड़ो सोनार बादशाह जे दरबार में हाज़िर थियो ऐं सोनार अची ॿ हीरा पेश कया। बादशाह खे चयो त बादशाह सलामत जेकॾहिं तव्हां या तव्हांजी दरबार जो कोई बि माण्हू, तुंहिंजी राया जो को बि माण्हू इहो ॿुधाए त हिन हीरनि में नकुली कहिड़ो आहे ऐं असली कहिड़ो आहे त ॿई हीरा तव्हांजा। जेकॾहिं कोई नथो ॿुधाए सघे त इन्हनि हीरनि जी रक़म मूंखे तव्हां अदा कयो। बादशाह जी इज़त जो सुवालु हुयो। सॼा दरबारी कठा थिया, सॼा माहिर माण्हू कठा थिया, सभिनी उन हीरनि जी परख करणु शुरू कई, पर कंहिंखे बि ख़बर न पई त हिन हीरनि ॿिन्ही में असली कहिड़ो आहे ऐं नकली कहिड़ो आहे। तंहिं बाद उन क़ैदीअ खे आंदो वियो। क़ैदीअ ॿई हीरा खयां ऐं ॿिन्ही हीरनि जी जॾहिं टेस्ट कई त हिकिड़ो हीरो ॿाहिरि कढी रखियो ऐं हिकिड़ो हीरो ॿिए पासे रखियो। चयो त बादशाह सलामत हीउ असली हीरो आहे ऐं हीउ नकली हीरो आहे। सोनार खां पुछा कई वई त हा भई ॿुधाए हीउ असली आहे हीउ नकली आहे? सोनारे चयो त हा बिल्कुलु सही ॻाल्हि आहे त हीउ हीरो असली आहे हीउ नकली आहे। बादशाह हुन क़ैदीअ खां पुछो त तोखे कीअं ख़बर पई त हिननि हीरनि में हीउ नकली आहे हीउ असली आहे? त क़ैदीअ चयो त बादशाह सलामत जॾहिं हीरे खे रगड़बो आहे न त जेको गरम थींदो आहे हीरो उहो नकली हूंदो आहे, जॾहिं त असली जेको हीरो हूंदो आहे उनखे तव्हां केतिरो बि रगड़ियो उहो कॾहिं बि गरम नाहे थींदो, उहो थधो ई रहंदो आहे। उनखां पोइ बादशाह सलामत हुकुम कयो सिपाहियुनि खे त हिन जी हिकिड़ी मानी अञा वधाए छॾियो। जॾहिं उन क़ैदीअ खे वठी ऐं क़ैद खाने में अची ॿीहर बंदि कयूं त उते बादशाह सलामत जे लाइ क़ैदीअ चयो त इहो लांगरी आहे, लंगर विरहाइण वारो आहे, हीउ बादशाह न आहे, हीउ असुलु नस्ली बादशाह न आहे। इहा ॻाल्हि जॾहिं बादशाह ताईं पहुती त बादशाह वॾे तेश में अची वियो। उनखे कावड़ आई त मुंहिंजे लाइ ईअं चयो आहे। ख़ैरु उनखे घुरायो वियो त उन चयो त साईं तव्हां हीअं कयो जो तव्हां पंहिंजे वॾनि बुज़ुर्गनि खां पुछो त तव्हां वाक़ई लंगरी आहियो या तव्हां नस्ली तौर ते बादशाह आहियो। वॾी उमिरि जे हिकिड़े पोड़े खे ॻोल्हे ऐं हथीको कयो वियो जेको तमामु वॾी उमिरि जो हुयो। उनखे दरबार में आंदो वियो। उनखां पंहिंजे अबनि ॾाॾनि जो हसबु नसबु पुछईं त हा भई ॿुधाए त मुंहिंजे अबनि ॾाॾनि जो हसबु नसबु छा आहे? त उन पोड़े चयो त बादशाह सलामत तव्हांजो पीउ बि बादशाह हुयो, पर उन जो पीउ बादशाह न हुयो। तव्हांजो पीउ हिन सल्तनत जे फलाणे बादशाह वटि लांगरी हुयो, लंगर विरहाईंदड़ हुयो। बादशाह जी छो त का औलाद कोन हुई, पोइ लॻू कोई बि कोन हुयो बादशाह जो, त बादशाह इहो ऐलान कयो हुयो त जेको मुंहिंजी राया खे बुखियो न रखंदो
त हीअ सल्तनत मां उन जे हवाले कंदुसि। तव्हांजो जेको पीउ हुयो उन अची बादशाह खे चयो त बादशाह सलामत, मां लंगर विराईंदो आहियां, तक़सीम कंदो आहियां, सो मां तव्हांजी राया खे बुख न मारींदुमि, तव्हांजी क़ौम खे बुख न मारींदुमि, इन जे करे तव्हांजी बादशाही जो हक़दार मां आहियां। उन खां पोइ तुंहिंजे पीउ खे इहा बादशाही ॾिनी वई ऐं तुंहिंजे पीउ राया जो तमामु सुठो ख़्यालु रखियो ऐं माण्हुनि खे बुख न मारियो। ऐं उन खां पोइ जॾहिं उन जी वफ़ात थी त तव्हां उन टाइम शहज़ादा हुयो ऐं हीअ सल्तनत तव्हांजे हवाले कई वई। हिन वक़्तु तव्हां जीअंदा क़िबला असांजा बादशाह आहियो। उहो पोड़ो रवानो थी वियो। हिन क़ैदीअ खां बादशाह पुछो त तोखे इहा ख़बर कीअं पई त मां नस्ली न आहियां, असली बादशाह न आहियां, बादशाहनि जो औलाद न आहियां ऐं मां लंगरी आहियां। उन क़ैदीअ चयो त बादशाह सलामत, जेकॾहिं तव्हां नस्ली हुजो हा त मुंहिंजी हेॾी हिकमत, मुंहिंजी हेॾी दानाई, मुंहिंजी हेॾी सुञाणप ते न रुॻो तव्हां मुंहिंजी फांसीअ जी जेका सज़ा आहे उहा ख़तमु कयो हा, पर मूंखे हीरा जवाहरात ॾियो हा ऐं मूंखे ख़ुशि करण जी कोशिशि कयो हा ऐं मूंखे पंहिंजे वेझो रखण जी कोशिशि कयो हा। हर भेरे जॾहिं बि मां का सुठी ॻाल्हि कई ऐं सुठी तव्हांखे सम्झ ॾिनी त उन वक़्तु तव्हां हिकिड़ी मानीअ जो इज़ाफ़ो कंदा रहियो, मूंखे को बि तव्हां इनाम न ॾिनो। मां इन मञा सम्झी वियुमि त तव्हां नस्ली बादशाह न आहियो। सो दोस्तो, नस्ली जेको माण्हू हूंदो आहे उन जा अमल ॿुधाईंदा आहिनि। पैसो, धन दौलत ऐं जेको माण्हू पंहिंजो पाण खे वॾो शो करे थो त ज़रूरी न आहे त उहो नस्ली माण्हू हुजे। नस्ली माण्हू पंहिंजे किरदार सां, पंहिंजे अख़लाक़ सां, पंहिंजी सम्झ ऐं सोच सां सुञातो वेंदो आहे। सो असां वटि बि खोड़ अहिड़ा फूकियल माण्हू तव्हांखे नज़र ईंदा हूंदा जेकी पंहिंजो पाण खे ड्राड़ू हणी ऐं वॾा वॾा अमीर ॿुधाईंदा हूंदा। असांजो अबो त हीअं हूंदो हुओ, असांजो ॾाॾो त हीअं हूंदो हुयो ऐं असां त हेॾा शाहूकार हुआसीं, असां त ख़ानदानी तौर ते हीअं आहियूं। पर असल में उन्हनि जूं जेके हरकतूं हूंदियूं आहिनि उहे जाहिलनि वारियूं हरकतूं हूंदियूं आहिनि, उहे बेनसुलनि वारियूं हरकतूं हूंदियूं आहिनि। सो हरकतूं जेके आहिनि उहे असांजे नसुलनि जो पतो ॿुधाईंदियूं आहिनि, उन्हनि जो ॾसु ॾींदियूं आहिनि त असांजो तालुक़ु कहिड़े नसुल सां आहे। सो इन जे करे पंहिंजे जेका अमल आहिनि असांजा, जेके असांजूं हरकतूं आहिनि, उन्हनि ते कंट्रोल करणु लाज़मी आहे त जीअं असां नस्ली सम्झा वञूं। उमेदु आहे त तव्हांखे हीअ वीडियो ज़रूरु पसंदि आई हूंदी ऐं जेकॾहिं को सबक़ु हिन मंझां हासिलु कयो हुजेव त दोस्तनि ॾांहुं बि मोकिले छॾिजो, शेयर ज़रूरु करे छॾिजो। ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मिज़बान क़ादिर बख़्श कलोड़े खे इजाज़त ॾिजो। अल्लाह वाही।